टंडू जान मोहम्मद थाने जे हद ॻोठ धणी बख्श पिताफ़ी वासी 60 साल पीरसन गुज़िर 4 ॾींहनि खां गुम आहे। वारसन पारां मीडिया अॻियां एहतजाज कंदे दाहिंदे ॿुधायो त माओ कोली घरां काठियूं करण लाइ वाह तरफ़ निकितो हो, जेको अॼु ॾींहं ताईं घर नाहे पहुतो। असांखे शक आहे त वाह में पाणी वधीक हुअण सबबि शायदि ॿुॾी फौत थी वियो आहे। असांजी कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी न आहे, मगर कुझु माण्हू उन ॻाल्हि खे ग़लति रंग ॾेई रहिया आहिनि। मगर अहिड़ो को बि मामिलो न आहे जो माओ कोली खे कंहिं ज़ाती दुश्मनी तहत मारियो वियो हुजे। असां सिर्फ़ु इहो चाहियूं था त वाह जा गेट बंदि करे वाह जे पाणी खे झको कयो वञे, जीअं वाह में ॻोल्हण लाइ आसानी थिए। जेकॾहिं असांजे घर भाती सां अहिड़ो को हादसो थियो बि आहे त उहा ॻाल्हि वाज़े थिए। असीं गुज़िर 4 ॾींहनि खां तमामु घणा परेशान आहियूं। असांखे इहो बि शक आहे त शायदि केॾांहुं वियो बि हलियो हुजे। असीं बस वारनि खे अपील कंदे मदद जी घुर कयूं था। असांजे घर भाती खे ॻोल्हण में असांजी मदद कई वञे, जीअं संदसि बचड़नि जी परेशानी ख़तमु थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।